हर किताब के प्रकट रूप वठाइण वारो दुरादरेश हो। चौकट हर कार्य में नाने ॾे नज़र जैसे मथे कोठे ते खड़को थींदो पियो हाणे नानो पहरो थो ॾे न भेण मुंहिंजो थो छो पियो अधु राति जो 2-3 बजे साईं हेॾे कोठे ते खड़को थो अचे नानो पहरो थो ॾे न बसि ख़्याल खटाए वेंदुमि जहिड़ी दृष्टि तहिड़ी सृष्टि न डाकू बि चोर बि साधू थी वेंदा। कुझु नंढी उमिरि जी हुई रामकृष्ण परमहंस जी घरवारी शारदा मां ठेकन हुई मूंखे मां निकिरी पई हिन मौजा ते पती ॾे हलिजे पई त विच में घाटो बंदि हुयो डाकू मिली विया केरु आहे तूं मां आहियां काॾे मुंहिंजो रामकृष्ण जेको रासमणी राणी जो ठाहियलु मंदरु उनजे किले में ठाहियलु मंदरु उन रामकृष्ण पुजारी हो मौन हाँ असां तो कोठे था हलूं हुते जो पहुता रामकृष्ण पुछनि पिया केरु थी मुंहिंजा ससुराल आया आहिनि न मुंहिंजे घरवारे खे वठी खाया आहिनि मुंहिंजा ससुराल सुखी को पेखे सब सुखिया रोगी के भाणे सब रोगी भाणी योगी शास्त्र में राम जी के सिखाए दो निर्माण प्रकरण में हे राम जी दृष्टि पे सृष्टि एक शत्रु है लोगों को मार रहा है तुम उसमें अपनी दृष्टि मित्रता की डालो वो तुझे मित्र होके लगेगा जिसके लिए शत्रु हो तू ठीक हो थोड़ी खणदे तो मां हिनखे डाकूपणो छॾाया सभु प्रभु जे हुकुम सां नाटक हले थो हर माण्हू नाटक में खपंदा तूं इन ख़्याल में छो पियो असांखे इहो हुकुम आहे जेके तोखे वणे न वणे उहो तूं न कर बसि जेके तोखे वणे थो उहो बि जॾहिं प्रभु खां कृपा घुरंदे तॾहिं कंदे ॿिए जी कंहिंजी सॼो ॾींहुं वठो नेकी कंदे पर तूं नथो करे सघे न करे सघंदे जेसिताईं प्रभु जी कृपा न थिए इहो रामायण जो सर्टिफिकेट आहे जॾहिं तोखे सुठो कमु थिए तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झ जॾहिं खोटो थिए तॾहिं पाण ॾ सम्झ जे सुठो पाण ॾ सम्झ त अहंकार पैदा थींदो राम तुंहिंजे लाइ एक है मित्र तुम उसमें शत्रुता की बिल्टी डाल रहे हो अॼु उहो घर घर जी कहाणी आहे कंहिं बि घर जे भातनि खे काई गुमान अची वियो या मुंहिंजे लाइ हिनखे चवंदी हूंदी ईअं आहे जल्दी जवाबु ॾिजो सचाई सां अरे तव्हां घर जा भाती तव्हां दुश्मन था बणायो हे छा त कयो पियो इहे गुमान दुश्मन घर जा भाती दुश्मन सजण मित्र बणाए मित्र दुश्मन बणाए छॾिया छा करे आहियूं असां तॾहिं सत्संग में सेखारिबो आहे डंके ते चोट ते तव्हां सत्संग आहिनि तॾहिं आहियो न तव्हांजो फ़ैल आहे हितां वञी करके घर वञी करके जंहिंसां तव्हांजो रुसामो आहे ससु सां भेण सां ॾिणनि सां पहिरियों हुनखे राज़ी कयो वञे हुनखे पहिरें पोइ वञे हुनखे भाकुर पायो पहिरियों कमु इहो आहे संत दुनिया खे हलाईंदा तव्हांखे हेॾा सॼा घुमनि था त माण्हू चाहींदा तॾहिं न घुमंदा तव्हां घर खे नथा हलाए सघो तूं सत्संगी आहियो तूं घर खे नथी हलाए सघे सभ सां प्यारु कयो सभ सां प्यारु कयो घर में प्यारु करणु नथो अचे तोखे चवां न चवां जेकी मां डंके जी चोट ते चवंदासीं अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे न गुमान न कयो गुमान वॾी सत्यानाश कई आहे तव्हां दिलि रखो हिक ॿिए सां तव्हां सभु भाइर आहियो अब आहे छो हे कीअं तव्हांखे मतिलबु ॿुधाईंदो हे हिन जे करे हीअ शइ आहे छो ऑब्जेक्शन न उठायो उनखे सबबु वठो हे कहिड़े नमूने सां तव्हां कयो था केतिरियूं ॻाल्हियूं हल थी वञूं श्री राम हाणे हिते
एक है जहर, तुम उसमें दसवीं अमृत की डालोगे वो तुम्हें अमृत होके लगेगा। एक है अमृत, उसमें दृष्टि तुमने विष की डाली, उन जो साखी आहे मीरा माई, हुनखे पंहिंजे राणे ॾेर मुंहिंजो पति हुन सां ख़ुशि हुयो। जेकी जी प्रक्रिया तव्हांखे शायदि ख़बर न आहे, पति हिन में बाधा न हो। पति चयो हुनजी भक्ति हाणे मां सां शादी कई अथई, मुंहिंजो भॻवानु प्यारु आहे, ठीकु आहे हुजे पियो। ॾेर जो असांजी शान ऐं असांजी भाॼाई ऐं ॿाहिरि नचे हीअं करे, त हुनखे माराइण जे लाइ अणसिधे तरीक़े सां फिल्म ॾिसो मीरा जो हुन सभु आयल आहे, त हुनखे मोकिलियो त थिए तोखे अमृत मोकिलियो अथई पंहिंजो, हो हुन में अमृत जी दृष्टि विधे हुयो ज़हर पी वई। मीरा पंहिंजे टाइम सां मरी कोन हुई, हल्की साखी न आहे। नाग ज़हरीलो मोकिलियो अथई पमड़े में, भाऊ तोखे 9 लख हार मोकिलियो अथई गिरधर, हुनखे खोले फूलनि जो हार थी पियो न गिची में पातो। इहे कूड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि, सच जूं ॻाल्हियूं, वक़्त जूं ॻाल्हियूं। श्री राम श्री राम छा त सॼो चैप्टर आयो। हा बसि कंहिंसां रोसामू न थिए, दुआ करे जे ॾियूं रोट परचाए। हा हली रहियो आहे, सभई ॿाहिरि आहियूं असां, सभई भेनरुनि जी भावना रखो, सभु भाइरनि जी भावना। एक पिता एक खे हम बारक, हिक ई पिता जा पुट आहियूं, सभु भाइर भेनर न छासि। अणसिधे तरीक़े सां माता पिता जो आहे, बाक़ी पालण वारो केरु आहे? परमात्मा न, हयाती ॾियण वारो, पालना करण वारो माध्यम माता पिता थिए थो, बाक़ी त माता पिता परमात्मा आहिनि। हयाती बख़्शे थो, कीअं गुज़ारे थो, कीअं साधन ॾिए थो। जय जय सखी बाबा। वचन सुन पढ़ायो, वचन पढ़ायो त विहाए छॾियो आहे न, बसि हुते मिले मां विहां वेहिजी वञा। सर्व कला समर्थ डोलंते राखो प्रभु, नानक दे करहत फिरत फिरत प्रभ आया, परिया तो शरणाय। नानक की प्रभ बेनती अपनी भक्ति ना, नानक की प्रभ बेनती अपनी भक्ति नाय। सतनाम सत श्री अकाल। सतनाम सत श्री वाहिगुरु। सतनाम सत श्री अरवाह, सत श्री अरवाह, सतनाम सत श्री थोड़ा मथे हेर न लाओ। हा हिते चओ चओ, देर न कर। राग सोरठ महला पंजवा। धन धन श्री गुरु अर्जन देव महाराज, सफल आपके चरणन की सेवा। हाँ हाँ हाँ। कोट ब्रह्मांड को ठाकुर स्वामी, सर्ब जिया का दाता रे। प्रतिपाले नित सार संभाले, एक गुण नहीं मूर्ख जाता रे। हर आराध न जाना रे, हर हर गुरु गुरु करता रे। हर श्री राम श्री राम। सिंध वाले बाबा खाई संत ने ॻाल्हि नथा ॿुधाइनि, गुज़री रहियो आहे। गुज़ारण जो ढंग सेखारीनि था ऐं दृष्टि ॾियनि था असांखे।
असांजी दृष्टि एतिरी स्वार्थ ऐं कामनाउनि जे करे सीमित थी वई आहे, अॻिते सोच नथी सघे। जेके प्रभु जा प्यारा असांखे दृष्टि ॾिनो कहिड़ी, हे प्रभु तूं कोट ब्रह्मांडनि जो मालिक आहे। छा? हा, थोरो खुलासो करे वञा। ब्रह्मांड छाखे चइजे? सत दीप, अन समुंड, 9 खंड, 14 लोक, 7 आकाश जा, 7 पाताल जा। इन खां पोइ हिकिड़ो लोकालोक पर्वत आहे। हे ब्रह्मांड जी सीमा आहे। अहिड़ा किरोड़े ब्रह्मांड। हाणे त साइंस लाइ छा छा ॿुधाए थी। हिकु हिकु तारे में सॼी सृष्टि पई आहे, छा छा भरियो पियो आहे। कोट ब्रह्मंड को ठाकुर स्वामी और छोड़े चवण सां खां पूरो न थी वियो। सर्व जिया का दाता रे, उन जीव जेके 84 लख पैदा कया अथई, उनखे रोटी कीअं ॾिए थो, उनखे खाधो कीअं ॾिए थो। जंहिं बि जीव में सांस हले थो, यादि रखूं, उनखे उन बुख निंड करणी आहे। उन जी न सघंदो। कीअं उनखे निंड कराए थो, कीअं उनखे खाधो ॾिए थो, कीअं पीअणु ॾिए थो। सर्व जिया का दातारी। तूं दुकान खोलियो, ग्राहक काॾों आया भाई? जीव जी नसीब मां कमायो भाई, ग्राहक न अचे। नसीब लिखण वारो परमात्मा, तोखे ठाहिण वारो परमात्मा, टपड़ परमात्मा जा। तूं त छड़ो शरीर खे हरकत में आणे थो। नसीब ॾियण वारो परमात्मा। हितां इहो त सिखी वञो, साईं असांखे हे ॾिनो आहे, साईं हिनखे हे ॾिनो आहे। इहो लफ़्ज़ कॾहिं भुल में सत्संगी जो न अचे, हिन हे कमायो आहे, हिन मां हे कमायो आहे। बुरो लॻे थो जेकी मां चई रहियो आहियां। चओ भाई, चओ चओ, हिते ॿुधाए वञो तॾहिं मां सम्झां तव्हां सत्संगी आहियो। बुरो लॻे थो मां कमायो, हिन कमायो। तुंहिंजे जेके मज़दूर आहिनि उहे नथा कमाइनि। जवाबु नथो मिले, ॾुखियो थो लॻे। सत्संगी बणजणु ॾुखियो थो लॻे न। ईअं चओ साईं हिनखे हे ॾिनो आहे, साईं असांखे हे ॾिनो आहे। इहो ठीकु या हो ठीकु? निर्णय वठो। श्यामलाल वेठो आहे, सीओ ॿुधाए। या मामा ख़तमु थिए न भाई, तूं कर न भाई, सभु तूं ई आहे। तोखे अॻ में जहान हो, तूं केसिताईं रहंदे, वरी हलियो वेंदे। संसार हलंदो पियो। संसार में कंहिंजो न रहियो आहे। हिकु ख़ुदा रहंदो, ॿियो ख़ुदा जी ख़ुदा ई रहंदी। सियारे जा सियारे सां, ऊन्हारे जा ऊन्हारे सां, ईंदा ॾिण वार वारे सां, मगर तूं कीअं न की ईंदी। ओहो ओहो, भलो थियो मां दिलि जा कयां। ईअं ॿार सत्संग जा पंहिंजा अखर निकिरणु घुरिजनि, अॻिले ख़बर पए सत्संगी आहे। साईं हिनखे हे ॾिनो आहे, साईं असांखे हे ॾिनो आहे। जेके साईं ॾिनो आहे उन जो संभाल कयो। जेके साईं तव्हांखे ॾिनो आहे उनजी तव्हां ई संभाल कयो। उनखे छॾियो आहे की न छॾियो, आर्डर ते न हलायो, पूरी संभाल कयो। पाण बि खाओ, ॿियनि खे बि खारायो। खाओ ख़र्चो रिल मिल भाई, तोट न आवे वधंदो जाई। तोखे तोट न ईंदी तूं वधंदो ई रहंदे। हे संतनि जा कीअं भंडारा हलनि था। खाओ ख़र्चो रिल मिल भाई, तोट न आवे वधंदो जाई। श्री राम। केॾो कंदा वञो, राति गुज़री वञे। कोट ब्रह्मंड को ठाकुर स्वामी, सर्व जिया का दाता रे। इहो सही आहे जेके असां हली रहिया आहियूं, सही जेके असां बि सोचे रहिया आहिनि। और हा, प्रतिपाले प्रतिपाले, प्रति नज़र अथसि। हिकु दम बि अंदरि न मोकिले माण्हू छो न। प्रतिपाले रहियो आहे। तुंहिंजो दम खे प्रभु हलाए रहियो आहे। दम तुंहिंजे हथ में किथे आहे? तुंहिंजे हथ में आहे बि छा भाई? डॉक्टर सिर्फ़ु इहो ई ॿुधाईंदा, हीअ शइ हितां हले थी, हीअ शइ हितां हले थी, हीअ शइ हिते फिट थिए थी, हिन शइ हे वञी करके हिते हे थिए थो। प्रभु जी रचना जो थोरो रिसर्च करे ॿुधाइनि था। भॻवान जे हथ में जो आत्मा हली वई, छा जवाबु आहे? डॉक्टर बि हलिया विया कई। श्री राम। डॉक्टर जुम्मा हुयो, मां नई ॻाल्हि ॿुधायां। कराची में मशहूरु डॉक्टर हो पहिरें वक़्तनि में, अधिक विदेशनि में हूंदो हो, दिमाग़ जो डॉक्टर हो। कंहिं वटि आयल हो, कंहिं पीएचडी में हो। ॿाहिरि हिकिड़ो एक्सीडेंट थियो,
उनखे हिकिड़ो लावारस ॿियो माण्हू खणी करके उनखे अस्पताल पहुचाएं। डॉक्टर साहिबु हिनखे ॾिसो वीचारो हे तकलीफ़ न मां हेॾे आहियां हिनखे पोइ ॾिसंदुमि। अंदरि वञी करे पोइ जॾहिं ॾिठईं त पुट बि हिकिड़ो हुओ, उहो उन जो ई पुटु हुयो। उन महिल पुट खे ॾिसंदे पाण मरी वियो। वॾी घटना थी हिकु पाकिस्तान। अरे कहिड़ी ख़बर हिन जो ई पुटु आहे, मां पहिरियों ॾिसां हिनखे बचायां। इहो ईअं थियणो। राम 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 सभु कुझु प्रभु के हाथ। चऊं न भाई, सभु कुझु प्रभु के हाथ। प्रभात बाबा अरदास राम मेरी डोरी तेरे हाथ, मेरी डोरी तेरे हाथ, दीना बंधु दीना नाथ, दीना बंधु दीना नाथ। मेरी डोरी तेरे हाथ, मेरी लज्जा तेरे हाथ, मेरी डोरी तेरे हाथ, मेरी लज्जा तेरे हाथ, मेरी डोरी तेरे हाथ, मेरी डोरी तेरे हाथ। बस पिरत पाले नित सार संभाले, पिरत पाले नित सार संभाले। केवल खे केवल जेतिरो ॾिए थो, हाथी खे हाथी जेतिरो ॾिए थो। सॼो संसार त असांजे लाइ ठाहियो अथनि। इहे खाधा पीता कपिड़ा लटा, हुननि खे कोई रोटी कपिड़े मकान जो काई चिंता। अरे हेॾा सुख हूंदे बि साईं यादि कोन्हे। माफ़ी माफ़ी। रस्तो की डॉक्टर हो, मशहूरु डॉक्टर मेडिकल जो, खूब चंद दुकान जे ॿाहिरां बसि रस्तो की डॉक्टर। चवंदा भीड़ लॻी पवंदी। मां ॿुधी हुयमि ख़बर। हिकिड़ो भेरो घुरायोसीं हिते बि स्कूटर ते घर वियो पियो इन जेका लाई आहे मवैया वटि, केतिरो त पियो रहियो। कंहिंजे ॾिठो अड़े रस्तो की डॉक्टर, ख़बर अथव नानगांव, उतां खणाए वियसि। अड़ी कटानी साहब ॿ भेरा मां ॾिया हुआ। मुंडो कॾहिं जुड़ियल हो। मां कहते साईं जी आप जब चलने के लायक हो मैं आपको ज़रूर अस्पताल ले जाऊँगा। बाक़ी मोहनलाल आएंगे, राष्ट्रपति उद्घाटन कयो। पाण बिना कंहिं मुंहिंजे चवण जे पाण ई पियो चए। ॿ भेरा अची करे साईं आपको चलने के लायक हो तब मैं ले चलूँगा। छा चइजे? राम राम। हल्की घटना है इहा, हल्की घटना। पिरत पाले यादि ईंदो न ख़ुदा। चलो ख़ुदा यादि अचे बसि। ख़ुदा यादि साईं आबा, साईं यादि सदा बा, साईं यादि। तूं विसरे तां सबको लागू, जीता आवे तां शेवा। तुद चित आए महानंदा, तुद विसरिए मर जा। हाँ पढ़ो। प्रतिपाले नित सार संभाले, नित सार संभाले, सार संभाले। हुनखे ख़ुलासो कयां, वञो संभार करे आ। अड़े सारे कोन्हे, संभार छा कराईंदो? 10 कुड़ियूं गुलकारी जूं रखियूं आहिनि, पर तोखे 10 ॻड़ियल ई कोन्हे त छा खणींदे? हिकु खुटी आहे वधी। अंदरि कहिड़ी कहिड़ी शइ, किथे किथे फिटिंग आहे, उनखे कीअं रिसर्च हले थी, तोखे सारे कान्हे त संभार छा कंदा? संभार आहे न पंहिंजी पंहिंजी जाइ ते उते उते खून ओड़े ओड़े नमूने सां हलाए रहियो आहे न। केरु हलाए रहियो आहे? डॉक्टर त ऑपरेशन करे छॾियो, गंढियूं ॿधी छॾियूं, अंदरि त फिटिंग त सॼो पाण थी वियो न बाबो। वाह। पिरत पाले नित सार संभाले। हाणे हिते साहिबु चवंदा हिकु गुण न ई मूर्ख जाता रे। हिकु गुण बि मूर्ख नथो ॼाणे पाण खे। हिन शब्द में साहिबनि चइनि ई तुकनि में मूर्ख ॼाणा हुआ। मूर्ख जंहिंजो मन माया ॾे हुजे। मूर्ख, रुख माना मुंहुं, जंहिंजो मुंहुं हेॾे, इहा परिभाषा कनि पिया शांति प्रकाश जन। हिकु गुण न ई मूर्ख जाता रे। हा चओ चओ, तूं चओ। एक गुण नहीं मूर्ख जाता रे, हा हर आराध न जाना रे। गरजंदे जिन सॼो ग्रंथ साहिबु ॿुधो, न को संगीत सिखियल आहे, न को वाणी सिखियल आहे, न को कोई पाठ पढ़िया काथे। अधु ग्रंथ साहिबु सॼो उन जो भरियल आहे। हाँ आराधन जाना रे, प्रभु मां आराधन नथो ॼाणा। हा हर हर गुर गुर करता रे। मूंखे बसि ॿियो कुझु चवणु नथो अचे। हरि हरि गुरु गुरु, हरि हरि गुरु गुरु, बसि इहो ई चवणु थो अचे। हा
हर जीव नाम पर्यो रामदास। हर जी नाम पर हो रामदास। श्री राम। इन हिकिड़ी घटना आहे विशेष। साहब इहो अमृतसर रामदास सरोवर तलाव खोटाइनि पिया। बिजली न हुयूं, गोला बि पोइ पैदा थिया। 400 वरे जी ॻाल्हि आहे। ॿ टे शेवादार ॿिया मां जेके सामान जो संभाल कंदा हुआ। सुबुह जो कार शेवा हलंदी हुई। शाम जो साहिब इस्लाम में हलाईंदा पंहिंजे महल में। रात जो कोई अंतःकरण शुद्ध सेवक खे दृष्टि पई जेको चतुर्भुजी रूप आहे, कोई बीठो आहे जेको इशारे सां तलाउ जी खुदाई कराए रहियो आहे। देवता उहे संकेत में तलाउ जी खुदाई थी रही आहे। बसि इहो दृश्य ॾिसी करे सिधो साहिब ने आयो। साहिब हिकिड़ो दृश्य हीअं हली रहियो आहे, अलौकिक। ये लौकिक न सिर्फ़ अलौकिक। साहब आया, चतुर्भुज रूप भगवान विष्णु, अॻिते सुरी करे भाकुर पाण पेरे पवणु, भाक वठी करे हुन भाकुर लॻायो। उन भाकुर बि वठी करे अची जिथे हरमंदर साहिब आहे हिते वठी आया। हिते गुरु अर्जन साहिब पंहिंजे पुट तुक जोड़िया पंहिंजे पिता जे लाइ। हर जी नाम पर्यो रामदास। हर जी हम आराधन जाना रे, हर हर गुरु गुरु करता रे। हर जी नाम पर्यो रामदास। रामदास हरि जो रूप। ऐं मंदर जो नालो छा रखियलु आहे? हरमंदर साहिब। रामदास सरोवर हरमंदर साहिब, सचखंड हरमंदर साहिब, सचखंड दरबार हरमंदर साहिब। श्री राम। बसि हाणे तोखां ॿुधा जो जल्दी। हा, हर पोइ उते भॻवानु विष्णु जो नक्शो ॾिनो आहे। भाई त हे मुंहिंजो हीअं तप थियलु आहे। ॿिए बि हिकिड़े तपशी तपशा कया जंहिंजा जुग हिते गुज़री विया आहिनि। उन चयो त 5 पातशाही ईंदी तॾहिं तुंहिंजी मुक्ति थींदी। उहा बि थी आहे। 2-3 तास जुड़ियल आहिनि सां। 4 दरवाज़ा थियनि जंहिंमें 4 जातियूं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई। असां हिकिड़ो गांइ जो फोटो हूंदो पुराणो असां वटि, हेठि लिखियलु हूंदो हिंदू मुस्लिम सिख ईसाई। चओ आपस में सभु दूधा भाई। नओं जुमिलो आहे न, आपस में सभु हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सभु दूधा। श्री राम। वाइस चांसलर साहिबु जॾहिं साईं कंवरराम जो स्टैचू रखाइण आयो हैदराबाद में, अधु कलाक लाइ 3 कलाक लॻी वियसि। पोइ मानी वेठा खाऊं गॾु वेठा मासां। मूंखे अलाए छो बि न लॻो। मां चांसलर चवां थो, मां साईं भिंडी हिंदू जी मुस्लमान जी। खिली पियो। छो लाइ ख़्यालु लॻी वियो भई कुझु बि न कयोसि। ईअं पियो ॻाल्हाए जीअं ॿार ॻाल्हाईंदो आहे। भाई वॾा माण्हू कीअं ॻाल्हाईंदा आहिनि। असांखे अहिड़ा थोरा मौक़ा मिलिया आहिनि वाचन सां ॿुधण जा। हितां हाणे असां वटि अची वियो आहे जंहिंजी ॿुधऊं। हिते वॾो धार्मिक पुरुष आहे। हिते छड़ो वाइस चांसलर न आहे, पर पूरे धर्म जो ज्ञान केतिरनि जाइनि त सॾु थींदा त वेंदो आहे। पर कहिड़े सां ॻाल्हाए पियो। बाक़ी हिकिड़ी मिठी मयार ॾे पियो। ॿुधाईंदो वञा न, ॿुधायां न। मिठी मयार ॾे थो। संत असां ॿुधूं था त तव्हां वटि असांजा सिंधी भाइर सिंधी ॿोली सेखारण छॾींदा था वञनि। कुझु हेॾे मोकिलियो की सिंधी सेखारे छॾियो असां। मोहनलाल खट्टर चयो मां ठाहियां त मां चयो सिंधी ॿोली रखाईंदासीं। मथां मुंहिंजी स्पीच हुई, दिलि जा ॾिनियूं आहिनि। वाह वाह। साईं जे वॾे पद ते विहाए थो ओतिरी तौफ़ीक़ बख़्शे थो। हा हा हा। दीन दयाल कृपाल। 4 दरवाज़ा रखाइजो ऐं साम्हूं दर्शनी दरवाज़ो। ॿाहिरि न 2 दरवाज़ा रखियल। दर्शन दरवाज़ो हिन ऐं 6 अकाल तख़्त साहिबु 6 पातशाही ठाहिराया। हा। दीन तव्हांजी कहिड़ी बि ड्रेस आहे, छोटी मोटी जेतिरी बि, सिर मथो ढकियल हुजे। छा? सिर मथो ढकियल हुजे। बाक़ी तव्हां केतिरी बि ड्रेस आहे, कहिड़ी बि ड्रेस आहे, केतिरी बि आहे,
कहिड़ी बि आहे केतिरी बि आहे उन लाइ कोई इतराज़ कोन्हे त थिए या हीअं बसि। हा दीन मां दयाल बाबा साईं यादि अची विया। बाबा साईं 24 कलाक में टोपी न लाथी सवाइ सनान जे टोपी छा सम्मेलन बसि ॾिसंदा लही विया वरी उते पाए छॾींदा। श्री राम श्री राम। हा दीन दयाल कृपाल सुख सागर दीननि जो दयाल आहे कृपाल आहे कृपा जो घर आहे सुखनि जो सागर आहे। श्री राम श्री राम। सुखनि जो सागर कीअं थींदो आहे? असां ज़री ज़री सुख लाइ हे इंद्रनि जे भोगनि में पिया उन हितां गुरू ग्रंथ साहिब में कॾहिं बि ॿारहें सुख जे लाइ इजाज़त न आहे। जेके पढ़ंदड़ आहियो ॿुधड़ आहियो यादि रखी छॾियो हिते ॿारहें शरीर जे सुख ऐं दुख सां कोई वास्तो कोन्हे। इहो राम खे बि भोगणो पियो कृष्ण खे बि भोगणो पियो कोई बि न छॾिबो। न कंहिंखे सुख वधो न कंहिंजो दुख लहंदो। यादि रखी छॾियो डंके जी चोट ते हिते सुख अंदर जो सुख आहे। अंदर जो सुख न हुजे त ॿाहिरां दुख सहन आहे। ईसा मूसा 45,000 दुश्मन आहे मोहम्मद साहिब जा हिस्ट्रियूं त पढ़ो। असां क्यास थो जे राम बनवास जो केॾा कष्ट आया हूंदसि पर हुनखे अंदरि कोई सुख हुयो तॾहिं करे पियो न छा बि नथो अचे। कॾहिं बि हेॾे भुल न अचे त साहिब हिन सुख लाइ चवंदा असां दरबार आयासीं दुख न मिटियो सुख न हुजो भुल न खाओ। तव्हांखे सुख में दुख में कीअं रहिजे संत गुज़ारण जो रस्तो सेखारींदा उहे रहनि था ऐं तव्हांखे सेखारींदा। असां सिखण जी कोशिशि नथा कयूं वरी बि चिलायूं था भई असां बि गृहस्थी आहियूं असां बि तव्हां वांगुरु आहियूं असां कीअं जीऊं था तव्हां जीओ न भाई जवाब नथो मिले। तव्हां बणिजी वञो न भाई ॿारनि वांगुरु पाठ छो था ॿुधो। पर कल्ह कथा शुरू कईसीं अॼु रहिजी वई। 4 निंडा संसार खे लॻल आहिनि 4 निंडा ॿुधायो। हिकु अणजल खाधे खां पोइ जेका आरस थींदो आहे तंद्रा ईंदी आहे पोइ निंद्रा ईंदी आहे उहा निंड। संतनि जा वचन असांखे असरु छो था कनि त 4 निंडा थी पियूं आहिनि। हिकु इहा निंड जेका अणजल जी निंड आहे ॿी संकल्पनि जी निंड। असां वेठा हितां ख़्यालु ॿाहिरि आहे तो केच काॾो थिए। ॿ टियों जेकी हले थो उनजे अर्थ खे सम्झण जी कोशिशि न कईसीं की मां अर्थ न सम्झायां तव्हां लाइ त हिकु मनोरंजन थी वञे हिकु वचन थी वञे जवाबु नथो अचे। अर्थ खे सम्झण जी कोशिशि अर्थ न ॿुधिबो त ॿुधी जी पकड़ में कीअं ईंदी। ॿुधी जी पकड़ में न ईंदी त असां हलंदासीं किथां। चोथों इहो आहे ॿुधी में ज्ञान बि अची वियो पर पोइ बि असां हलियासीं न। इहे 4 निंडा संसार खे लॻी पियूं। तॾहिं संतनि जा वचन असांजे हृदय में प्रवेश नथा कनि पिया। संत छा छॾाईंदा भाई राम राम। हा असांखे साधू संत हेॾे थोरी आहे त भारत वॾा वॾा पढ़ियल संत छा छा दिमाग़ आहे हुननि जो छा छा कार्य करे रहिया आहिनि। रामकृष्ण मिशन 1 नंबर फर्स्ट में वर्ड में रामकृष्ण मिशन बसि सचाई सां और इंटर खां हेठि खणंदा न इंटर पास आहे त पोइ हेॾे आओ तूं हिन मिशन में अचें थो समर्पण भाव पोइ तूं काॾे वेंदे डॉक्टरी ॾे वेंदे साधू पिणे ॾे वेंदे कहिड़े कहिड़े खाते ॾे वेंदे त होॾे मोकिलिया हर डिपार्टमेंट जा हलनि था। सम्झासीं छा छा उहे पढ़िया पिया आहिनि। अरे हिकु भेरे डुमका में देवघर चवायोसीं उते पूरे वर्ल्ड पंहिंजे भारत जे मेघावी छात्रनि जी वॾी हॉस्टल आहे। जेसि ताईं हीअ नज़र कर ऐं मथे मंज़र वेॾियूं वरी साम्हूं बि ऐं लॉन एॾो वॾो जो नज़र पूरी थी पई वञे। असां 7 चवायोसीं 8 पहुतासीं छड़ो महात्मा ऐं ॿी कुर्सी मुंहिंजे लाइ पई आहे ॿियो फरास छायल हेॾियूं सॼियूं उहे ॿई भरियल हिकु ॿार बि नज़र में न आहे। 7 बजे रोटी खाई सभु को सुम्ही में। स्वामी विवेकानंद 2 हिकिड़ा पुस्तक मोकिलिया हिते भारत में। स्वामी विवेकानंद की पत्रावली कोई ॿुधी खोलणु चाहे भारत में कमु करणु उहे चिठियूं न मोकिलियूं आहिनि स्वामी रामकृष्ण जे शिष्यनि ॾे पंहिंजे गुरू भाइनि ॾे। हिन जो कोई शिष्य न हुयो छा हुन खड़ो कयो आहे त मां उहे नाला नोट कया जंहिंजे चिठियूं मोकिलियूं आहिनि
उहे सभु हुन खां पुछियोमांसि हे संत आहे हे आहे हे आहे अखियूं खुलजी पियूं हुयूं हे अञा आहे हे अञा आहे हे अञा आहे हिकु ॿ ॿुधाए चयनि जॻायो अथई तव्हां छा करे रहिया भारत में श्री राम हा ॿियो संग्राम कृष्ण खे वचनावली अमृत वचनावली 2 किताब ख़ासि रामकृष्ण जा हा पुटु दीन दयाल कृपाल सुख सागर त सुखनि जो सागर अंदरि सुख जो सागर सुख सागर सुख बणियो रहंदो शांती बणी रहंदी उन ज्ञान जी शक्ति जे करे उन आत्मा जे आनंद जे करे और उनजे हृदय में सदा आनंद आनंद रहंदो संता भाणे हा वाह हा श्री राम हा सरब घटा भरपूरी रे सभिनी घटनि में भरपूर आहे सुख सागर परमात्मा हा पेखत सुनत सदा है संगे पेखत ॾिसंदे ॿुधंदे सदा ई उहो संग आहे ॿुधे केर थो कन त माध्यम आहिनि पर ॿुधे केर थो ॾिसे केर थो खणंदो वञा थोरो रोड़ी में हिकिड़ो फ़क़ीर अमृत वेले सुबुह जो अचे पियो हिकु माई ॿुढड़ी लठ ते अचे पई उन खणी बिना भुजो ॾिनुसि लख लानत थी मोकारा फ़क़ीर खे माई फ़क़ीर झटके में उनजे चरणनि ते किरी पियो अड़ी अम्मा अॼु मुंहिंजूं सभई ईदा थी वियूं सभई रोज़ा थी विया पोइ चए थी मां तोखे छा चयो तूं छा थो करे मां हिकु अलाह जे पाण लाइ उमिरि पूरी थी वञे सिंधी पढ़ियल उर्दू पढ़ियल अलाह हे अलफ़ हे लाम नानका पढ़ी वेंदे हे ॿियो लाम हे टियों हीअं कबी आहे मथो नून ॾिबो आहे ऐं असांजे ओम में रामकृष्ण असांजो वॾो विद्वान ॿुधाईंदो अलाह अखर वेद में बि आहे हा छो हुनजो मुंहुं हीअं आहे हुनजो मुंहुं हीअं आहे ऐं मथां जेका बिंदी ईंदी आहे उहा ब्रह्म आहे हिन जो दाइरो बसि सत उर्ष ताईं पहुतल आहे बसि मथे ब्रह्म ताईं न आहे ब्रह्म सर्वव्यापक आहे इहा शइ हिननि जो दृष्टिकोण न आहे थोरे में सम्झी वञो हिन जो दृष्टिकोण इहो न आहे ब्रह्म सर्वव्यापक आहे त पोइ हेॾो चो ई न हुजे हा न तूं हे चए पियो तॾहिं तूं आहे न त तव्हां न आहे हो बसि थोरे में सम्झी वञो इहा सम्झाईंदा अहिड़नि जो संग मिलियल आहे वॾी कृपा आहे जो अहिड़नि जो संग में मूंखे जेको ककुड़ाम आयो चए भई तव्हां रामकृष्ण नालो खणंदा असांजा लिंग ठरी पवंदा आहिनि कोई नालो ई नथो खणे असां हुन पातो आहे न साईं साधराम जे पीउ जो मासड़ हो दरी में वेठो हूंदो चंदीराम पेशराम जा दरी खां दर्शन कंदा हुआ उथी अचे सॼी बाज़ार उथी बीहे बसि थोरे में चवां इहा ॻाल्हि सम्झाईंदो त हे अलाह थी वियो बसि हे हुनजे मथो थिए हिन में अची वई ॿिनि लामनि जे हे हुनखे मथो अची वेंदो हे अलाह तूं मूंखे लखो अलाह ॾेई छॾिया दृष्टिकोण आहे न नज़रियो मोकारा मां हे अलाह थोरी कारी ज़रड़ी ॾिनी आहे अखि में सॼी काइनात ॾेखारे थो जॾहिं मुंहिंजो मुंहुं सॼो कारो थियो त मां छा ॾिसंदुमि असां खणी न पुॼूं जॾहिं ॿुधी कमु करे पर हिन खे ग़लति बि कीअं साबित करे सघंदा आहियूं फ़क़ीरनि जी वाणी खे सचाई खे ग़लति बि कीअं करे सघंदा वाह वाह पेखत सुनत सदा है संगे पर मैं मूर्ख जाना दूरी रे मैं मूर्ख जाना ओ हा मैं मूर्ख जान्या दूरी रे मथे पढ़न पुट हर बेअंत हाउ मित कर अरे छा थो करे हर बेअंत हाउ मित कर वरनो हर बेअंत हाउ मित कर वरनो हरि बेअंत आहे मां मित माना सीमा मां हुनखे छा वर्णन कयां हा क्या जाना होए कैसो रे छा थो ॼाणा थो परमात्मा केरु आहे
पिता का जन्म की जाने पूत किरत असां उनजा ठाहियल आहियूं असां ठाहींदड़ खे कीअं सुञाणे सघंदासीं। हा कैसो करूं बेनती सतगुरु अपने बसि असां सतगुरनि खे वेनती कयूं था कहिड़ी मैं मूर्ख दे उपदेश रे हिन मूर्ख खे उपदेश ॾियो। उपदेश माना उपमाना ओरे देश माना अंदरि असां ओरे अंदरि अचूं असां अंदरि कीअं अचूं तॾहिं सुख शांति आनंद पाईंदासीं जंहिं लाइ असां ॿाहिरि भटकूं था ॻोल्हियूं था उहो असांजे अंदरि ई आहे। हा मैं मूर्ख की केतक बात है मैं मूर्ख जूं कहिड़ी ॻाल्हि चवां मां पंहिंजी। हा कोट पराधी तरियारे सतगुरनि जो उपदेश असां किरोड़े अपराधी तरी आहे। हा गुरु नानक जिन सुणिया पेख्या से फिर गर्भास न परियारे गुरु जो जिन नालो ॿुधो हा हा जिन सुणी आहे पेख्या जिन जो नालो ॿुधो ऐं ॾिठो से वरी गर्भ में न आया तंहिं लाइ बसि इहो ई आहे जेका प्रभु कृपा कई आहे संतनि जो संग करण जी इहा प्रभु जी कृपा सम्झण जो संत ऐं संतनि जा वचन प्यारा लॻनि अचूं पिया इहे वचन ॿुधूं पिया श्रवण कयूं पिया मन प्रभु कृपा करे हलण जी तौफ़ीक़ बख़्शे जीवन सफलो थिए। जय सखी बाबा बोल गुरु नानक देव की जय। सखी बाबा इन